नाज़रीन, नौशरो फिरोज़ भरसां अबड़ा थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियल नौजवाननि के वारसनि प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कियो। उन सिलसिले में वधीक तफ़सील सूं ज़ाहिद काइमखानी की इन रिपोर्ट में। नौशरो फिरोज़ भरसां अबड़ान थाने की हद में मुबैना पुलिस मुकाबले में मारिजी वियल नौजवाननि अतर सोलंगी और मोहब सोलंगी के वारसनि पुलिस के मुकाबले के झुड़तू करार ॾींदे वाक़े की अणधूरी जांच जो मुतालबो कियो आहे। मक़तूल नौजवान के वारसनि जिनमें औरतूं पिणु शामिल हुयूं पाक किताब खणी प्रेस क्लब नौशरो फिरोज़ आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कियो। हुन मौके ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त हुन पंहिंजा कहिड़ा बि सिस्टम करे पंहिंजूं गाॾियूं घुराए हुन खे कहिड़ा औज़ार राति जे पेट में कमु करे असांखे का ख़बर कान हुई। 1 बजे खां पोइ असांखे ख़बर पई रिंद जेको हुयो उन स्याही वारे असांजे ॻोठ वारे पुलिस वारे खे फ़ोन कई त हे तुंहिंजो भुरंड जो सोलंगी जेको आहे मुआ पिया हाणे अच तूं हेॾे। मुंहिंजो भाउ उतां खीर खणण जे लाइ वियो आहे। उतां खीर खणी जीअं वापसी थिया आहिनि मोटरसाइकिल मुंहिंजे हमराहनि खे हुई 3 ॼणा आई होॾां 2 हितां विया 3 होॾां आयो। हे गॾाए पोइ हुनखे अलाए कहिड़े तरीक़े पोइ गाॾी हणी केराए पोइ हयूं अथई जा कुझु पर असांजे हमराहनि खे खीर खणे विया असांजा हमराह ॿी का बि ॻाल्हि कान्हे। गाॾी ऐं जुड़तू के ठारू शारो हुन पंहिंजो पुलिस वारो बीहारे 8 ॾींहं जी हुनजी गाॾी फिरियल आहे। ही न को चोर न को चकार जेको ॿधल आहे सो महिमान आहे कोट लालू जो उहो बि असांजे हमराह खे कोन थो सुञाणे जेको हिन ने माना हुन खां ॾोहारी करे छॾियो आहे। ही न ॾोहारी न ॾोहारनि जा साथी ग़रीब मिसकिन आहिनि। 190 जो केस हुननि ते दाख़िल कोन्हे के हे जेको बि केस हथरादू करे हुनजो मारे जुर्म कयो आहे उहो जुर्म लिकाइण जो पुलिस इहा ख़बरदार त कंहिंजा पैसा खाधा अथई उहा शाणे तरीक़े जो जेके सम्झ में ॻाल्हि ईंदी आहे उहो ईअं करे छॾींदो आहे। असीं अॼु उन कातिल हमीद पवर के खिलाफ़ गॾु थिया आहियूं जंहिं हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो आहे। बेगुनाह असांजा नौजवान शहीद कया अथनि। हू हिकिड़ो शादी जे तक़रीब में वञी रहिया उतां हिकिड़ो खीर खणी अची रहिया हुआ नशे में धुत थी करे पुलिस गर्दी करे ऐं हिकिड़ी जेको आहे सो असीं त चऊं था पुलिस गर्दी ऐं दहशत गर्दी। सोलंगी बिरादरी के एहतजाज में शामिल मानन मुतालबो किया है त नौजवानन के कत्ल में मुलविस DSP हमीद पंवर के फौरी तौर मुअत्तल किया वने और मामले की अदालती जांच कराए खेन इंसाफ फराहम किया वने। कैमरामैन सोहेल अहमद सां गॾु ज़ाहिद काइमखानी, आवाज़ टीवी, नौशरो फिरोज़।